अस्सलाम वालेकुम एवरीबॉडी। अवां सभिनी दोस्तनि जी प्रेस क्लब लाड़काना जी तमामु घणी महिरबानी एतिरे शॉर्ट नोटिस ते तव्हां सभिनी दोस्तनि खे असां तकलीफ़ ॾिनीसीं। असां सभु दोस्त तव्हां वटि आयासीं ऐं काफ़ी ॾींहंनि खां जेकॾहिं असांजी एहतिजाजी तहरीक हले पई केनालनि जे ख़िलाफ़ु ऐं सिंधु दरिया खे बंदि करण जे लाइ जेकी साज़िशूं थी रहियूं आहिनि, अंदरूनी आहिनि, बैरूनी आहिनि, पंहिंजनि जूं आहिनि, कंहिंजूं बि आहिनि, पर असां उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो जिहाद शुरू कयो आहे ऐं उन में कुझु शयूं अहिड़ियूं जेके मां सभिनी दोस्तनि खे चवां पियो त कुझु प्रेस क्लब जे लाइ बि छॾियूं त असां उते वञी ऐलान कंदासीं। काफ़ी जाइनि ते मां इहा ॻाल्हि कई पंहिंजे दोस्तनि सां। जॾहिं असांजे पहिरियों त मां तव्हांखे बैकग्राउंड ॿुधायां त असांजी हिन एजिटेशन जो बैकग्राउंड छा आहे। तव्हां हिनखे मुंहिंजी आई एम टॉकिंग ऑफ माई ज़ात त पर्सनली तव्हां हिनखे मुंहिंजी नाअहली चई सघो था, मुंहिंजी कोताही चई सघो था त हीउ केनालनि जो इशू एतिरे अरसे खां हले पियो ऐं काफ़ी उन में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमूं उन में पंहिंजो पंहिंजो हिसो ॻंढे रहियूं त उन वक़्तु असां ख़ामोश रहियासीं। असांखे इन में को मुंहिंजो रोल कोन हुयो। असांजी इलेक्शन थी 27 फरवरी 2025 ते सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन लाड़काना जी ऐं उन इलेक्शन जे पोल डे 27 तारीख़ खां 48 कलाक अवल 25 फरवरी ते मां पंहिंजे मैनिफेस्टो जो ऐलान कयो त जेकॾहिं मां सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन लाड़काना जी इलेक्शन खटींदुसि त असां ही केनालनि जे ख़िलाफ़ु जदोजहद कंदासीं, पंहिंजे दरिया बचाइण जे लाइ जदोजहद कंदासीं ऐं 6वीं आइनी तरमीम जे ख़िलाफ़ु असां जदोजहद कंदासीं ऐं पीका एक्ट जे ख़िलाफ़ु असां जदोजहद कंदासीं। उहा ॿी ॻाल्हि आहे त पीका एक्ट जो फ़ाइदो साफ़ ई वरितो आहे थोरो, त तंहिंजे करे इहो असांजो हिकिड़ो मैनिफेस्टो हुयो। अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह, अलाह ताला महिरबानी कई, दोस्तनि असां सां महिरबानी कई, असां इलेक्शन खटीसीं ऐं उन इलेक्शन जे दौरान असां जेके दोस्तनि उते इहो बि मुतालबो रखियो त तव्हां इहो अनाउंस कयो त इलेक्शन खटण खां पोइ 10:30 खां 11:30 बजे ताईं रोज़ानी जी बुनियाद ते 1 कलाक जो एहतिजाज थींदो हाईकोर्ट बार में, हाईकोर्ट बिल्डिंग में, हाईकोर्ट बार जे साम्हूं। असां इलेक्शन खटण खां पोइ उन ॻाल्हि खे मान ॾिनो। 4 मार्च खां असां उते विहणु शुरू कयोसीं ऐं तक़रीबन 4 मार्च खां अॼु 3 अप्रैल आहे, हिकु महीनो पूरो थियो आहे असांजी उहा तहरीक हले थी ऐं उहा तहरीक असांजी वधंदी वञे थी। असां ज़ाहिर ॿाहिरि निकितासीं। जॾहिं इनिशियली असां उते वेठा हुआसीं त मां मुख़्तलिफ़ तव्हांजी तमामु घणी वॾी महिरबानी आहे। मुख़्तलिफ़ जाइनि खां हर प्रेस क्लब ते, हर प्रेस जे दोस्त ते प्रेशर्स ईंदा आहिनि, वकीलनि ते ईंदा आहिनि, पब्लिकली चवां थो जजिस ते प्रेशर्स ईंदा आहिनि, पब्लिकली चवां थो त तंहिंजे करे हर माण्हू ते प्रेशर्स ईंदा आहिनि। तव्हां ते बि प्रेशर्स हूंदा या न हूंदा उहो तव्हां बहितर ॼाणंदो, पर तव्हां असां सां निभायो, तव्हां असांखे फुल कवरेज ॾिनी ऐं इहो अहसान मां न एज़ अतर अब्बास न त मां प्रेसिडेंट हाईकोर्ट बार माना मुंहिंजी सॼी हाईकोर्ट बार ऐं सिंधी क़ौम तव्हांजो अहसान इहो न विसारींदी जेको तव्हां पंहिंजो हुनखे कॉज सम्झी असांखे तव्हां हाई कोर्ट में ॾिनो। मां हुते हमेशह इहा ॻाल्हि चवंदो रहियुसि त मां चवां थो अरबाब इख़्तियार खे, गवर्नमेंट ऑफ सिंध, फेडरल गवर्नमेंट खे त तव्हां टिजो उन ॾींहं खां मथां तव्हांजे उहो मौक़ो विञाए छॾियो जॾहिं असां हिन हुदूद खां ॿाहिरि निकिरी वेंदासीं। सिंध हाई कोर्ट खां नेठि असां हुन हुदूद खां ॿाहिरि निकिता आहियूं। हाणे तव्हां रोडनि ते बि आया आहियूं, असां मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि सां बि गॾु बीठा आहियूं, त हीअ एजिटेशन हलंदी रही। उते मां काथे इहो बि ऐलान कयो त 4 अप्रैल ते जेका शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी आहे, त मां उन वक़्तु हथु खणी चयो हो त इहो मुंहिंजो फ़ैसिलो न आहे ऐं न वरी मां अकेलो फ़ैसिलो करे सघां थो। असां डिस्ट्रिक्ट बार, हाईकोर्ट बार, सिविल सोसाइटी, सियासी समाजी तनज़ीमूं मिली करे इहो फ़ैसिलो कंदासीं त आया 4 अप्रैल 2025 ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी जे मौक़े ते असां सिंध हाई कोर्ट बार जे तरफ़ां वकील ऐं सिविल सोसाइटी गॾी ख़ुदा बख़्श वेंदासीं ऐं उते वञी पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड करे इहो असां बाद में फ़ैसिलो कंदासीं। ऐं मां इहो चओ त इहो गॾियल फ़ैसिलो हूंदो, मुंहिंजो न हूंदो। अॼु बि असां उहो पाण में मीटिंग करे पोइ हिते तव्हां वटि आया आहियूं, तंहिंजे करे इहा जेका 5-7 मिंट लेट थी आहे, तंहिंजे करे तव्हां खां उनजी बि माज़रत आहे। तव्हांजो टाइम तमामु घणो क़ीमती आहे। त असां उहो फ़ैसिलो करे फाइनली तव्हां वटि आया आहियूं पंहिंजो उहो खणी त असां सुभाणे छा करणु वञी रहिया आहियूं। असां सभिनी दोस्तनि उन में इहो फ़ैसिलो मां पंहिंजे इनखे प्रेस खे मुख़्तसिर कयां थो, छो त हाणे पंहिंजा पैगाम त जिते किथे मिसाल ॾियूं था ऐं हीअ वॾी जदोजहद आहे। हीअ केनालनि वारो इशू वॾी जदोजहद आहे, हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि न आहे त असां हिकिड़े ॾींहं में पंहिंजे हिते ई अची तव्हांखे सभु ॻाल्हियूं ॿुधायूं, तव्हांजो असां घणो टाइम वठूं। त असां इहो दोस्तनि फ़ैसिलो कयो आहे त असां सुभाणे 4 अप्रैल 2025 ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी जे मौक़े ते गॾी ख़ुदा बख़्श
कोन था वञूं। ऐं असां इहो फ़ैसिलो कयो आहे त असां गवर्नमेंट ऑफ सिंध खे ऐं ख़ासि तौर ते असां चेयरमैन पीपल्स पार्टी खे मौक़ो ॾियूं था त उहो सुभाणे महिरबानी करे 4 अप्रैल जो ॾींहुं आहे, मुंहिंजे ख़्याल में 24 कलाक उन्हनि जे बाक़ी वर्सी में बचा आहिनि, त हू महिरबानी करे असांजो केस उन्हनि खां बसि 2-4 असां मुतालबा खणी आहियूं, तव्हांजे तवसुल सां महिरबानी करे असांजा हुते पहुचायो त हीअ सिंधी क़ौम आहे, हीअ सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन, असांजा दोस्त सियासी समाजी तंज़ीमूं, छो त असांजे सिंध हाई कोर्ट बार में हर तंज़ीम जो माण्हू आहे, पीपल्स पार्टी जो बि माण्हू आहे, पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जो बि आहे, GSN जो बि आहे, अवामी तहरीक जो बि आहे, क़ौमी अवामी तहरीक जो बि आहे, जमियत लॉयर्स फोरम बि आहे, ऐं काफ़ी जेके मूंखां जेकॾहिं का पार्टी रहिजी थी वञे त मां उन्हनि दोस्तनि खां माज़रत सां चवां थो त उहो असांखे माफ़ु कनि। चेयरमैन बिलावल ज़रदारी साहब खे मां इहा गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे असांजो, अॻे बि मां चयो हाणे बि चवां थो त सिंध जो केस विड़ो, तव्हां सिंध जी नुमाइंदा जमायत आहियो, तव्हांखे सिंधनि वोट ॾेई उते क़ौमी असेंबली में बि पहुचायो आहे ऐं सूबाई असेंबली में तव्हांजी त हुकूमत आहे, सिंध गवर्नमेंट त तव्हांजी हुकूमत आहे, हिते त तव्हांखे का अपोजिशन बि कोन्हे, त असांजो तव्हां केस विड़ो, ईअं विड़ो जीअं असांखे विड़ंदे नज़र अचे। मां अॻे बि इहो चयो, तव्हां फेडरल गवर्नमेंट खे, पीपल्स पार्टी ऐं सिंध गवर्नमेंट, फेडरल गवर्नमेंट खे मजबूर करे त उहा केनालुनि जो फ़ैसिलो वापसि वठे, केनालुनि ते थींदड़ इहो अॾावती कमु बंदि करे फिलफोर, ऐं जेकॾहिं फेडरल गवर्नमेंट पंहिंजे उन ज़िद ते, उन होड ते क़ाइमु रहे ऐं पीपल्स पार्टी पंहिंजो फ़ैसिलो उन खां नथी मञराए सघे त पोइ महिरबानी करे पीपल्स पार्टी क़ौमी असेंबली में ट्रेजरी बेंचिस खां अपोजिशन जे बेंचिस ते हलिया वञनि ऐं पीपल्स पार्टी हिन सिंधी क़ौम सां जॉइन करे हिन केनालुनि जे ख़िलाफ़ु एसोसिएशन खे, हीअ सिर्फ़ु केनाल जो केस न आहे, हीअ असांजे जियापे जी जंग आहे। मां हमेशह चवंदो आहियां त सिंध आहे, सिंधू दरिया न आहे, इन जो तसवुरु भयानक आहे। जॾहिं अॻे पोइ इन उञ ऐं बुख में मरणो आहे त असां विड़ी मरंदासीं। ऐं मां असांजे महमूद भाई खे एक्सप्रेस न्यूज़ जो शायदि मां उन ॾींहुं बि उनखे, असां जॾहिं ईद वारे ॾींहुं मां चयो महमूद भाई क़यामत से पहले क़यामत होगी, जब क़यामत से पहले क़यामत होगी तो किसी भी कीमत पर कंप्रोमाइज़ नहीं है। सिंध गवर्नमेंट, पीपल्स पार्टी, फेडरल गवर्नमेंट या और कोई भी ताकत है इस मुल्क की या कोई बैरून मुल्क, कोई भी ताकत है, जान की परवाह नहीं, कुर्बानी से कोई भी दरेक नहीं करेंगे, किसी भी हद तक जाएंगे। केनालों का फैसला वापस लेना पड़ेगा, हमारे पानी को रोकने से आपको मना कर रहे हैं। अगर आप अपनी ज़िद पर कायम रहे तो ये सिंधी कौम किसी भी हद तक जाएगी, मरेगी, मारेगी, कुर्बानियाँ देगी। मैंने खुद कहा है, बहुत मर्तबा कहा है, एक से ज़्यादा मर्तबा कहा है कि मैं अपने 2 बेटों 3 बेटियों की कुर्बानी भी दूंगा, बीवी की, बहनों की, भाइयों की, ये कुर्बानी बढ़ाता जा रहा हूँ। भतीजे, भतीजियाँ, भांजियाँ, भांजे, पूरा खानदान कट मरेगा, दरिया को रोकने नहीं देंगे। हमारी पल्स बिलावल साहब महसूस करें, पीपल्स पार्टी पूरी सिंध की पल्स महसूस करे। पीपल्स पार्टी के साथ कोई झगड़ा नहीं है, मैं किसी भी पार्टी में नहीं हूँ। पीपल्स पार्टी ज्यादती न करे हमारे साथ, पीपल्स पार्टी अपोजिशन की बेंचेस पर जाए, गवर्नमेंट को मजबूर करे। अगर नहीं करती, पहले भी कहा था, तो फाइट डाइवर्ट हो जाएगी, पीपल्स पार्टी के अगेंस्ट भी एजिटेशन चली जाएगी। अगर पीपल्स पार्टी हमारे साथ खड़ा रहना पसंद करती है तो हम पीपल्स पार्टी के पीछे चलने के लिए तैयार हैं। अगर पीपल्स पार्टी ये तय करेगी कि भली सिंधी कौम तबाह हो जाए, भली सिंध तबाह हो जाए, सिंध में रहने वाला बलोच तबाह हो जाए, सिंध में रहने वाला सिंधी, सिंध में रहने वाला पंजाबी, सराइकी या पख्तून तबाह हो जाए, तो हम सब लड़ेंगे अपने राइट के लिए, किसी भी हद तक जाएंगे। अब ये जद्दोजहद से बढ़कर सिंध से एक रोमांस सा हो गया है, दरिया से एक मोहब्बत सी हो गई है। हमारे ऊपर रहम करें। अरबाब इख्तियार को कहता हूँ कि फिर आपको शायद पछताना पड़ेगा, होश के नाखून लें, हमें दीवार से न लगाएं, रिएक्ट करेंगे, बहुत बुरी तरह रिएक्ट करेंगे। बस ये गुजारिश है आप लोगों से, आपने वैसे भी हम लोगों का साथ दिया है,
आगे भी आपसे यही तवक्को है, आप ही का काज है, आप ही के बच्चे यहाँ पर हैं। एक चीज़ और पीपल्स पार्टी को कहता हूँ कि ये जो नॉन सीरियस आपके रिप्रेजेंटेटिव्स हैं जो यहाँ पर प्रेस क्लब में या बाहर या अपने बंगलों पर ये मुख्तलिफ़ किस्म के बयानात दे रहे हैं हमारी इस जद्दोजहद के ख़िलाफ़, पीपल्स पार्टी नॉन सीरियस लोगों से ये जिम्मेदारी ले ले। पीपल्स पार्टी में बहुत अच्छे लोग हैं, उन पर ये जिम्मेदारी डालें, वो हमारे ज़ख्मों पर मरहम का काम करें। अगर वो हमारे ज़ख्मों पर ये नमक छिड़केंगे, आपके ये नॉन सीरियस बंदे, सिंध गवर्नमेंट का एक रिप्रेजेंटेटिव यहाँ पर प्रेस क्लब में आकर पीर पगारों पर बात करता है, हम लोगों पर बात करता है, खुर्शीद शाह बात करता है, निसार खोड़ो बात करता है। हर एक को लगाम दे, अपने इन लोगों को, नॉन सीरियस लोगों को, यूसुफ रज़ा गिलानी को लगाम दे। ये मेरा ज़ाती नहीं है, ये किसी भी सिंधी का ज़ाती नहीं है, लेकिन आपको बार बार गुजारिश करते हैं कि पल्स चेक करें सिंधियों की, उस हद तक न जाने दें हमें, न जाने दें हमें उस हद तक, सीरियस लें इस मैटर को। और अगर चेयरमैन साहब कल ये अनाउंसमेंट नहीं करते हैं जो गुजारिशात हम आपके सामने लेकर आए हैं, तो फिर क्या होगा? अगर चेयरमैन साहब ये हमारे मुतालबात पर अमल नहीं करते, किसी भी पॉलिटिकल पार्टी, किसी भी सियासी पार्टी नाम नहीं लेना चाहता, उनको एतमाद में लिए बगैर, ये न समझे कि भाई ये पार्टी है, ये अलायंस है, ये मजहबी है, कोई भी पार्टी को हम एतमाद में नहीं लेंगे। सिर्फ सिंध का बाशिंदा, वो सारे उसमें वो कौमें आ गई जो मैंने पहले आपको बताई हैं, सिंध का बाशिंदा होगा और हम सिंध हाई कोर्ट बार के वकील होंगे और सिंध का एक एक वकील होगा। किसी भी पार्टी को एतमाद में लिए बगैर हम पब्लिक के साथ, अवाम के साथ, एक एक आम सिंधी के साथ हम इस तहरीक को उस हद तक ले जाएंगे जिसका किसी ने पूरी दुनिया में तसव्वुर न किया होगा। पुरअमन कौम है, लेकिन तहरीक चलाने में, ये जिद्दोजहद करने में सिंध का कोई सानी नहीं मिलेगा किसी को भी। तो फिर ये बाद में यही अल्टीमेटम है, यही उनको गुजारिश है। दो और गुजारिश आते फिर आपके अच्छा सवालों पर आ जाए। 12 अप्रैल को कराची बार एसोसिएशन ने एक कन्वेंशन बुलाया। रात मेरे पास आमिर नवाज बड़ाए जो प्रेसिडेंट हैं कराची बार एसोसिएशन के, वो तशरीफ़ लाए थे और उनका बहुत शुक्रिया। उन्होंने दावत भी दी, पर्सनली भी दावत दी। पहले भी उन्होंने मुझे हुक्म किया था, मैंने उनके साथ ये कमिटमेंट की थी कि अगर ज़िंदा रहूँगा तो वहाँ पर पहुँच जाऊँगा इंशाल्लाह ताला। तो वहाँ पर भी कुछ स्ट्रेटजीज़ बनेगी, तो ये पूरा वकला बरादरी एक साथ होगी, तो उनके साथ भी हैं। उसके अलावा जो पार्टी, किसी पार्टी के साथ ताल्लुक़ नहीं है, लेकिन जो पार्टी जब भी याद करेगी तो हम वहाँ पर वकला शिरकत करेंगे, हमारी तहरीक के अलावा ये भी करेंगे। और हमारे यहाँ जैन शाह साहब भी आए थे। 15 अप्रैल को इंशाल्लाह ताला जुल्फ़िकार जूनियर साहब भी आ रहे हैं और जुल्फ़िकार जूनियर और हम सब वकला इकट्ठे 16 को इंडस हाईवे नसीराबाद की जगह पर वहाँ पर धरना देने जा रहे हैं। अगर इस बीच में अगर कैनालों का फैसला वापस हो जाता है तो ये हमारी ये इसको हम फिर बाद में ये सारी चीज़ें ख़त्म भी कर सकते हैं, लेकिन अगर ये तहरीक बढ़ती है तो ये इनिशियली हैं। और मैंने सिंध हाई कोर्ट बार में भी बताया था, अभी आप लोगों के तवसत से भी अच्छा बता रहा हूँ कि सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन का प्लेटफार्म हर एक के लिए खाली है। अगर कोई पीपल्स पार्टी का कोई नुमाइंदा, कोई उनका कोई रहनुमा हमारे बार में खिताब करने आना चाहे तो मैं उसको बाज़ाब्ता दावत भी दे सकता हूँ, आ जाएं और वकला को एतमाद में लें और अपना जो उनका स्टांस है, जो उनका मौक़िफ़ है, वो हमारे सामने वो भी रख सकते हैं। आखिर में आप लोगों की फिर भी तो आप लोगों का फिर भी शुक्रिया, आप लोगों ने प्रेशर हुयो जो 4 अप्रैल ते एहतजाज वारो सॾु वापसि वरितो आहे, छो त कुझु ॾींहंनि खां वठी इहे अफ़वाह हलनि पिया त अतर अब्बास सोलगी मथां प्रेशर आहे ऐं उहो जल्द ऐलान वापसि वठंदो, या को ॿियो को सबबु आहे? थी सघे थो त मूं ते मुंहिंजे वकीलनि जो प्रेशर थी सघे थो। ॾिसो, मां चयो त इहो मुंहिंजो अकेले जो फ़ैसिलो न हूंदो,
त वकीला जी अक्सरियत ऐं उहे जेके मीटिंग में सभु अची बि विया आहिनि अलहमदिल्ला, त उन्हनि जी अक्सरियत इहो फ़ैसिलो कयो आहे त असां सुभाणे उते नथा हलूं। त हीउ सभिनी जो गॾियल फ़ैसिलो आहे। मां हुननि ते पंहिंजो फ़ैसिलो मड़े बि नथो सघां ऐं मां हुननि खे इनकार करे बि नथो। मुंहिंजो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन, वकीलनि जो प्लेटफॉर्म आहे। शायदि जेकॾहिं वकील अॼु मूंखे चवनि त हीअ तहरीक असां ख़तमु था कयूं त मां अकेलो बि वञी जेको आहे सिंध जो केस त पोइ बि विढ़ंदुमि, पर उहा मुंहिंजी ज़ाती हैसियत हूंदी। त तंहिंजे करे ॿियो कोई प्रेशर कोन्हे, बसि हिकिड़े इतफ़ाक़ राय सां फ़ैसिलो थियो आहे। बाक़ी ॿाहिरों प्रेशर जेको आहे हनी भाई तव्हां मूंखे एतिरे अरसे खां सुञाणो था, अलाह कंदो असरु न कंदो इनशा ताला। जॾहिं जान जी परवाह न त कहिड़ो प्रेशर मां खणी सघंदुमि। ऐं मुंहिंजो किरदारु तव्हांजे साम्हूं आहे। मुंहिंजा मुखालिफ़ इलेक्शन विढ़ंदा आहिनि, मुंहिंजे किरदार ते न ॻाल्हाए सघंदा आहिनि। त अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे बि शर्मिंदो न कंदुमि। तव्हां सभु मुंहिंजा दोस्त आहियो। केनालनि ख़िलाफ़ सर पीपुल्स पार्टी जी बि स्ट्रगल हले थी, उन्हनि जी बि मुक़ररात मशल बरदार रैली मुख़्तलिफ़ एहतजाज, उन्हनि में तव्हां शिरकत कंदो जीअं तव्हां अपोजिशन में वञो था एहतजाज में? मशल बरदार रैली में शिरकत तॾहिं कंदासीं जॾहिं पीपुल्स पार्टी अपोजिशन में वेंदी, या त हुननि खां फ़ैसिलो वापसि वठाइनि, पोइ त न हुननि खे मशल बरदार रैली जी ज़रूरत आहे, न मूंखे ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत आहे। मां नंढिड़ो मामूली वकील आहियां, पंहिंजे बचनि जो वञी रोज़गार कंदुमि, अदालत में वञी मां त पंहिंजा केस वञी ॻाईंदुमि, छो त मूं ते उहा बि ज़िमेदारी आहे। मां कारो कोट पातो आहे त माण्हुनि जा केसिस विढ़ां थो, माण्हू असांखे फीस ॾियनि था, ऐं मां सॼे महीने में कॾहिं बि वर्क सस्पेंड न करायो आहे। मां लिटिगेंट खे परेशान नथो करणु चाहियां, अदालतुनि जे लाइ प्रॉब्लम्स क्रिएट नथो करणु चाहियां। मशल बरदार रैली में तॾहिं शिरकत कंदासीं जॾहिं पीपुल्स पार्टी अपोजिशन में वेंदी, पोइ असां मशल बरदार रैली। बाक़ी अपोजिशन में नथी वञे, फेडरल गवर्नमेंट सां वेठी आहे ऐं फेडरल गवर्नमेंट खे थी चए फ़ैसिलो वापसि वठो, तव्हां वञो हुनखे, तव्हां प्रेशर ॾियो, अपोजिशन ॿिए प्रेशर खे छॾियो, अपोजिशन में वञो, त मां मशल बरदार रैली में शिरकत कंदुमि। ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, मां त जेको आहे मंज़ूर सोलंकी साहिबु बतायो, मां हुनखे चयो उहा शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर जी हीअ तरबियत आहे न, त लाड़काणे में वॾे में वॾी एजिटेशन थी हले। लाड़काणो पीपुल्स पार्टी जो गढ़ आहे। मां कसवा कॉलोनी, प्रोफेसर कॉलोनी खां वठी SP चौक ताईं आयो आहियां, त तव्हां ॾिसो त 4 अप्रैल जी मुनासिबत सां तव्हांखे पहिरां फ्लैक्स नज़र अचनि था, झंडा नज़र अचनि था, पैम्फलेट नज़र अचनि था, कुझु बि कोन्हे को। माना हुनजो पंहिंजे वर्कर में मायूसी आहे, इहो त तव्हां मञींदो। VIP रोड ते कुझु मूंखे नज़र आया, VIP रोड ते जिते कोर्ट आहे, DC ऑफिस आहे, सॼो शहर ॾिसो। तव्हां बि 4 अप्रैल केतिरा दफ़ा कवर कई आहे, हीअ बि तव्हांजे साम्हूं आहे। काथे महसूसु थिए थो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी आहे। अच्छा, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी शायाने शान मल्हाई वञे, या मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे ऐं मुंहिंजे सभिनी दोस्तनि जी ख़्वाहिश आहे। पीपुल्स पार्टी में खोड़ अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके पंहिंजी ज़ाती मफ़ादनि लालचुनि में वेठा हूंदा। मुंहिंजा जेके वकील दोस्त आहिनि, उन्हनि जी शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां अक़ीदत दिलि सां हूंदी, बिना लोभ लालच जे हूंदी। उदो न आहे त लालच न आहे, बसि ईअं बीठा हूं। मशल बरदार में वेंदासीं, भुट्टे जी वरसी मल्हाए सघूं था, बेनज़ीर जी वरसी मल्हाए सघूं था। हीअ तरबियत उन्हनि जी आहे जेको हीअ आवाज़ु एॾो ज़ोरदार निकिरे थो। लाड़काणे जी तरबियत आहे, भाटरे जी तरबियत आहे। तव्हां मुंहिंजो सुवाल इहो पंहिंजो जेके ज़मीनूं सिंध जूं खणनि था ऐं कंपनियुनि खे ऐं कुझु माण्हुनि खे ॾिनियूं वयूं आहिनि, उन्हनि ते बि तव्हां आवाज़ु उठाईंदव? हा बिल्कुलु, इहो इम्पॉर्टेंट इशू आहे। हीअ कॉर्पोरेट फार्मिंग जेका आहे, ऐं उते वेही चए थो असां, मां वरी ॻाल्हाईंदो आहियां त वरी माण्हू चवंदा आहिनि त तूं ॻाल्हाईं थो। जेको आहे सो निसार खोड़ो साहिबु चए थो, अच्छा प्राइवेट खे असां सिंधी में खानगी चवंदा आहियूं, गाफ़ सां। वो इंटरव्यू खानगी है, खानगी ज़मीन नहीं है, सरकारी है। बस सरकार तुंहिंजी आहे छा? तुंहिंजी आहे छा ज़मीन? सिंधियुनि जी ज़मीन आहे न। तव्हां कॉर्पोरेट फार्मिंग जे लाइ ॾियो था, ऐं हीअ जेके कैनाल था निकिरनि था, इहे कॉर्पोरेट फार्मिंग जे लाइ ॾियो था। इहे एॾा बिलियंस ऑफ रुपीज़ जा जेका प्रोजेक्ट कयो था ॿाहिरनि मुल्कनि खे या कंहिं बि कंपनी खे ॾियो था, छा आहे त दरिया जो इशू हावी थी वियो आहे, तंहिंजे करे कॉर्पोरेट फार्मिंग पोइ ते हली विया। न त इहे कैनाल निकिरनि त कॉर्पोरेट फार्मिंग जे लाइ था न। इहे असुल हुननि जो मक़सदु कॉर्पोरेट फार्मिंग आहे। त असां इन कॉर्पोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ आहियूं। जॾहिं इहे कैनाल वापसि ईंदा त वरी सिंध गवर्नमेंट ते वरी ॿियो मुतालबो खणी तव्हांजी प्रेस क्लब में अची वरी अल्टीमेटम ॾेई टाइम ॾींदासीं त इहा जेका ज़मीन उन्हनि खे ॾिनी अथव कंहिंखे बि ABCD, उन्हनि खां ज़मीन जी अलाटमेंट वापसि वठो, या तव्हांजी ज़मीन न आहे, गवर्नमेंट जी ज़मीन न आहे। ज़मीन सिंध जी आहे, सिंधियुनि जी आहे। कंहिं बि गवर्नमेंट जो कहिड़ो अख़्तियार आहे कंहिंखे ज़मीन ॾियण जो? जेको अख़्तियार अथव उहो ॾियो नथा, हेल्थ नथा ॾियो, अमुन नथा ॾियो। हिननि 4 अप्रैल जे ॾींहंनि में केतिरियूं फुरूं थियूं, केतिरा वाक़िया लॉ एंड ऑर्डर जा थिया आहिनि। हिकु हिकु वकील हिते वेठो आहे, तव्हांखे केतिरा ॿुधाईंदो त मुंहिंजी मोटरसाइकिल वई आहे। राति अयाज़ कलोड़ो असांजो वकील आहे, उहो पंहिंजे पुटु अली रज़ा समेत सिविल लाइन थाणे ते वेठो आहे, त हुन खां iPhone खसे विया आहिनि, iPhone मोबाइल जी। त हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको ॾियणु खपे उहो त तव्हां ॾियो नथा।
सर सिंध एडो सूरन में आ ते एमकेएम जो रोल की ता शाता रिसो these are so फेडरल गवर्नमेंट इन्वॉल्व बाबा एमकेएम जो मैंडेट का थिया यो मैंडेट सजो वियो पीटीआई के असांजो हिकिड़ो दोस्त आहे वकील आहे कराची जो जमायत इस्लामी जो, वो चए पियो असां सम्झूं था जमायत इस्लामी जा वोट आहिनि, पर जॾहिं असां काउंटिंग शुरू कईसीं त पोइ ख़बर पई त सभु वोट पीटीआई जा था निकिरनि। मुस्तफ़ा कमाल खे जी 2 वोट मिलिया, सभु बैलेट बॉक्स खणाए अची एक्सपो सेंटर में रखो, उते फॉर्म 47 इशू थो थिए त मुस्तफ़ा कमाल जो, एमकेएम खे त मैंडेट ई कोन्हे। अच्छा ॾिसो, मां सियासी न आहियां त तंहिंजे करे घणो मां सियासत खे टच नथो करणु चाहियां, मुंहिंजी एतिरी औकात कोन्हे, मां नंढड़ो हिकिड़ो मामूली वकील आहियां, त एमकेएम जो मैंडेट त मूंखे नज़र नथो अचे। बाक़ी जंहिंखे तव्हां महाजिर चयो था, जेको उर्दू स्पीकिंग सिंधी आहे, उर्दू स्पीकिंग सिंधी आहे, ही मां अॻे बि चयो त टेल त असांजी कराची आहे न दरिया जी, त टेल त वधीक परेशान थींदी, असांजो त खणी बनी सुकंदी, हुननि खे त पीअण जो पाणी बि न मिलंदो। एमकेएम खे आई डोंट नो एमकेएम, मूंखे एमकेएम जी ख़बर ई न आहे, वजूद अथसि बि नथसि बि, घणियूं एमकेएम आहिनि मूंखे का ख़बर न आहे, मां सियासी माण्हू न आहियां। बाक़ी मां इहो चवां थो त मुंहिंजो उते उर्दू स्पीकिंग सिंधी जेको वेठो आहे उनखे एतिरो ई सूर आहे जेतिरो अत रखे आहे। सवेर असांजो सुल्तान रिंद साहिबु आयो, मां हुनखे चयो त कोई बि हिकिड़ो वकील अहिड़ो कोन्हे को जंहिंखे हिन सिंध जो ऐं सिंधु दरिया जो दर्द मूंखां रती बराबरि बि तिर बराबरि बि घटि हुजे। बसि मां थोरो एक्सपोज थियां थो त मां प्रेसिडेंट आहियां, तव्हांजो फोकस में अचां थो त मां प्रेसिडेंट आहियां, हाणे बि मां फोकस में आहियां तव्हांजे कैमरा जे, पर ही सभु जेके बीठा आहिनि वकील, इन्हनि सभिनी खे दर्द त साॻियो ई आहे, मसइलो त सभिनी जो साॻियो आहे। त एमकेएम खे छॾे बाक़ी मां उर्दू स्पीकिंग सिंधी जे लाइ चवां थो उनखे साॻियो दर्द आहे, उन्हनि खे मूंखां घटि न हूंदो, थी सघे थो मरण मारण लाइ तयारु न हुजे, बचा कुर्बान करण लाइ तयारु हुजे, जंहिंजे लाइ मां तयारु आहियां। टेलीफोन आयो स्पेशल ब्रांच मां, वो छा माजरो आहे? वो मां महमूद भाई के बुधाया तो महमूद भाई मैंने उसको सीरियस नहीं लिया, और वो छोटी लेवल की ऐड थी, मैंने तो पुलिस को बता दिया था, उनके इल्म में मैंने उसको सीरियस लिया, लेकिन मेरे दोस्तों ने मुख्तलिफ बार्स ने उसको कंडेम किया, तो मैं उनका बहुत शुक्रिया अदा करता हूँ। तो अच्छा बता दिया था, मैंने उनको कहा ये मैंने प्रेस क्लब के लिए बचा कर रखा था कि मैं वहाँ पर बताऊँगा, डिटेल बताऊँगा। हाँ नहीं डिटेल नहीं थी एक्चुअली, पूरा बता दिया था, एक चीज़ रह गई थी, वो मैंने कहा ये वहाँ पर पूरी करूँगा, और मैं अभी पूरी कर देता हूँ। वो ये थी कि ये जो आईफोन के नए सेट आए ना, इनमें रिकॉर्डिंग की ऐप आ गई है, पुराने सेट में नहीं है। मेरा 15 है या 16 है, मेरा बेटा बताएगा कौन सा सेट है मेरा, 15 प्रो, तो उसमें आई है, तो वो रिकॉर्ड करता है आजकल कॉल, लेकिन व्हाट्सएप वाली नहीं, वो आम फ़ोन वाली थी। तो जब वो धमकियों पर आ गया तो मैंने उसकी रिकॉर्डिंग शुरू की, तो उसमें ये तो वो उसको बताती है कि भाई अभी आपकी कॉल रिकॉर्ड की जा रही है अंग्रेजी में। तो अच्छा मुझे भी बता दी, उसको भी बता दी। जब फिर उसने देखा कि ये कॉल रिकॉर्ड की जाए तो फिर उसमें उसका थोड़ा टोन चेंज हो गया, तो वो रिकॉर्डेड है सारी गुफ्तगू। बस ये बाकी बात रह गई थी जो आपके सामने देखें अपना। अच्छा आशिक साहब, कभी भी आप मीडिया वाले ये सारे चैनल एक एक चीज़ रिकॉर्ड होती है, कामा फुल स्टॉप की भी मेरे बात में कहीं झोल आपको नजर आ जाए, आप मुझे बता दीजिएगा कि अतर तुमने एक मर्तबा तो झूठ बोला था। कभी भी आपके साथ किसी के साथ घर में अपने मुंह बैठ कर भी झूठी बात कभी भी नहीं करूँगा, ज़रूरत भी नहीं है, कभी की भी नहीं है। तो वो बात आज बता दी आपको। अदर साहब जेकी आवाजी जदोजहद हले पई ही एकड़ी केनालन वारी जदोजहद जेको आहे सिंध जे जीआपी जी जंग आहे, पर अचानक आवाज अजोको जेको आवाजी प्रेस कॉन्फ्रेंस आहे उन्ही खां पोइ छा आवां डेडलाइन बि ॾियो था त इहा तव्हां फ्रेंडली तौर ते जेको आहे अञा पीपल्स पार्टी सां हलंदो, या का हिकिड़ी अहिड़ी का तारीख़ हिन तारीख़ ताईं जेको आहे जेकॾहिं केनालन जो ऐलान वापसि न वरितो वियो त असीं साॻियो ई पंहिंजे फॉर्म में वापसि वेंदासीं, छो त सिंधी क़ौम जी नज़र जेको आहे वकला जदोजहद ते आहे। त अवां सिंधी क़ौम जे लाइ छा था मैसेज ॾियो त अवां जी इहा फ्रेंडली सियासत जदोजहद हलंदी या जेको आहे का डेडलाइन आहे? अच्छा इहो घांगरो साहब तो चए फ्रेंडली, या को ॿिया बि चवनि था प्रेस क्लब वारा, या पीपल्स पार्टी भी फ्रेंडली चवे थी? मां अर्ज़ कयां पीपल्स पार्टी भी चवे थी त फ्रेंडली आहे, या प्रेस क्लब भी चवे थी, या दुनिया भी चवे थी फ्रेंडली? अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस जे निस्बत सां न, अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस में त मां तव्हांखे 24 कलाक अॻोणे टाइम ॾिसी करे चयो त बाक़ी तक़रीबन 24 कलाक आहिनि उन्हनि जी वरसी में। सुभाणे वरसी में बिलावल भुट्टो साहब जेकॾहिं ऐलान नथो करे दमादम मस्त कलंदर थींदो। फ्रेंडली न आहे, जाननि जो जिते सौदो थींदो उते फ्रेंडली न थींदो आहे।
Thank you, sir. Thank you. न तव्हां न कोई बि